अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां बिलावल अरबाब। नाज़रीन तव्हांखे चंबड़ मां ख़बर ॾींदा हलूं त चंबड़ लॻ मिसण वेझो ॻोठु फोटो बुरफ़त में 5 ॿारनि जी माउ ख़ुदकुशी करे छॾी आहे। तव्हांखे चंबड़ मां अहम ख़बर खां आगाह करियूं पिया त मिसण वेझो 5 ॿारनि जी माउ ख़ुदकुशी करे छॾी आहे। ख़ुदकुशी जो सबबु घरो अणबड़त ॿुधाए पियो वञे। इन हवाले सां असां सां गॾु मौजूदु आहे लाइन ते चंबड़ मां रिपोर्टर फ़िदा बलोच तफ़सील सां आगाह कजो। जी बिलाल, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त चंबड़ मिसण जे ॻोठु फोटो बुरफ़त में 5 ॿारनि जी माउ 35 वरियनि जी श्रीमती ॾीहू कोलण घरू अणबड़त तां संदुसि ई कखावें घर जे अंदरि फाव खाई आपघात करे छॾियो। अहिड़ी इतला ते मिसण पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश तावील में वठी लाश खे खणाए सिविल अस्पताल टंडोलियार मुंतक़िल करे छॾियो, जितां लाश पोस्टमार्टम कराइण बाद वारसनि हवाले करे छॾियो। पुलिस मूजिबि वारसनि ॿुधायो त ज़ाल मुड़ुस जी पाण में को मुंहमारी थी, जंहिं तां जेको आहे सो दिलि बर्दाश्त थी नारी जेको आहे सो पंहिंजे घर जे छित में जेका काठी लॻल आहे उन में रसो ॿधी जेको आहे सो फाव खाई पंहिंजी ज़िंदगी जो अंत आणंदो। पुलिस इहो बि ॿुधायो त असां वाक़े जी जांच करे रहिया आहियूं। ख़बर पइजी वेंदी त हिन जो जेको आहे सो आख़िरी कहिड़ा कारण आहिनि जंहिं सबबु जेको आहे सो एॾो वॾो क़दम खयों आहे नारी जी। फ़िदा, अवां जूं महिरबानियूं तफ़सील सां आगाह करण जे लाइ।